Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजे असुल अड़ी थी कवड़ अचे जो दिल थी चवे त पंहिंजे पाण खे मारे छॾियां आ त पोइ देरि छो थो करी मारे न ज़ार खां ज़ार अथई त ठीकु आहे न त मां हाणे ॼाण थो म्यूनिसिपल मां रोलू मजाक छॾ इहो मसलो अदा जो न आहे ही असां सभिनी जो मसलो आहे पहिरियां हिकु आफ़त घटि हुई जो ॿी आफ़त अची कड़की आहे मचरी इहो तुंहिंजी आफ़त मां छा मुराद तूं ऐं ॾातू मुंहिंजो त ख़ैर आहे असुल आफ़त जो अथव ॾातू हाणे इहो सोचो सभई त इन ॾातू खे हिते घर अचण कीअं बंदि कजे हिते सोचण सां कुझु बि कोन वरंदो वञो वञी रहिस बचल खान खे दाह ॾेई अचो मितेरी जे रईस बचल खाने खे दाह ॾिनमि न त इहो ॾाचू अरे ॾाचू न है निभागा ॾातू देवा तू हा इहो ॾातू असुल वधीक चप पइजी वेंदो पोइ हिन ॾाचू खे हिते वॾी ॾातू आहे सही नालो अथसि इहो असांजे लाइ ॾचो कयो अथसि हा भाई हाणे तूं पंहिंजा ख़्याल पेश कर हिते कहिड़ी महफ़िल हले पई जो मां पंहिंजा ख़्याल पेश कयां वञो वञी रहिस बचल खान जे अॻियां मोए जे ख़िलाफ़ दाहूं कुकू कयो पट ते वञी लेतड़ियूं पायो त असां सां ज़ुल्म आहे हाणे हिन ॾातू मां जान छुटंदी पर तव्हां हाणे हलो हितां पोइ जे सभिनि जो इहो इरादो आहे त पोइ हलो हा हलो छो तूं कोन हलंदे जा मां हलंदो छो त बचल खान चवंदो तुंहिंजो कहिड़ो माई आहे तूं छो थो रड़ियूं करी पोइ हाणे मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾियांसि ख़बर तूं ऐं लीमो वञो छॾ हिन उठ खे उठ न चऊं मचरी हिकिड़ो भेरो चयो उठ ॻाल्हि ख़तम आहे ॿियो भेरो छो थी चई मितेरी कॾहिं के उठ न चवंदी कर मामा सादिक तव्हांजी न्याणीअ जी का ख़बर पई सावल मूंखे पूरी पक आहे त मुंहिंजी मासूम न्याणीअ जा कातिल इहो ॾातू ऐं पीराणो अथई सावल जेकॾहिं कंहिं बग़ैर सबूत जे उन्हनि में मां हथ विधमि न ख़बर अथई सावल बाबो बचल खान मूंखो नाराज़ थी वेंदो इन्हीअ करे इहे ॿई ज़ालिम हिन वक़्त ताईं जीअरा वेठा अथई न त कॾहिं जो हिननि खे लेटाए छॾिया हा मामा सादिक उन्हनि जे ख़िलाफ़ अञा ताईं तोखे को बि सबूत न आहे मिलियो मतां उहे ॾोही न बोजनि मामा ॾिस सावल हाणे तूं ई मूंखे ॿुधाए ॾातूअ खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु दुश्मन थी सघे थो जॾहिं मूं ॾातूअ खे संग ॾियण खां इनकार कयो सभ खां वॾे में वॾो दुश्मन इहो ई थियो आहे मुंहिंजो ऐं हाणे हू मूंखों पलान थो करे सावल करम खान हिकु वैशी जानवर आहे उहो बि थी सघे थो सावल ॿार मां बि न आहियां सावल ओॾां बि मां जांच कंदो रहंदो आहियां ख़बर अथई ओॾां मूंखे तेरो नथो मिले बाक़ी सावल जेकॾहिं तव्हां मुंहिंजी थोरी बि मदद कंदव न त असां सबूत हथ करण में कामयाब थी वेंदासीं मामा सादिक मुंहिंजो जेको बि हाल आहे न तोले हाज़िर आहे जेको मूंखे तूं हुकुम करी ठीकु आहे सावल हाणे हीअं कर इन लीमे जो मूंखे औंत वठी ॾे हू तोसां कूड़ कोन हणंदो कोशिश कंदुसि मामा पर इहो तकिड़ो त कोन ॾींदो कहिड़े बि तरीक़े सां कीअं बि करे पैसनि जी लालच ॾेसि थी सघे थो लालच में अची इहो लीमो औंत ॾेई वठई मामा हर तरह जी कोशिश कंदुसि सावल जेकॾहिं मूंखे हिकु भेरो सबूत हथ अची वञे न
त पोइ उन्हनि दुश्मननि जे लाइ ज़मीन तंग न कयां त मुंहिंजो नालो सातिक ख़ान आहे। तोबा काबो आऊं मलिया को कम कोन करे छोरी। राणा तोखे ख़बर आहे मां केॾां वई हुअसि? काॾे वई हुई? फुफड़ जे लाइ रिश्तो ॻोल्हण वई हुअसि। ॻोठ में हिकु बेवा आहे, उहा चवे थी लूलो लंगड़ो मंडो टुंडो छो न पोइ फुफड़ जहिड़ो हुजे। हाँ सॉरी चए छा थी मां अंधन मंडन का बि वियुसि। ऐं मुंहिंजी अम्मा असांखे क़बूल आहे क़बूल आहे, असांजो अखियूं थधियूं। जेकॾहिं अहिड़ो संग तोखे मिले थो न त देरि न कर, पक करे छॾ। आउं त चवां थी पहिरीं पंहिंजे फुफड़ जी शादी कराए, मूंखे को एतिराज़ कोन्हे। अम्मा जे करे न असां बाबे जो रिश्तो पको कयो त पोइ तूं बि सोरठ वांगे वॾा वॾा लुड़क गाड़ी जई ऐं पोइ ज़हर पीअण लाइ तयार थी वेंदी। वाह बाबा, पहिरीं पिणे खे त जांचे ॾिस, ही मोह मोहाडो कुछ थी आचा जो हिन सां शादी कंदी। ये जो लतणो है अंतरा कढी वेठा मना थाणी मुंहिंजो मुंहुं मुहाड़ो बि कोन रहियो आहे। आ जो आदे बस करे ते हा निकाह में गंढे लाई न त को हिते वेहा हा चा कॾो की हली वञा आउं थी तो सां वेहा बस कंदी या आ मां जो थी मूंसां वधी कुलर न कर। आ हो त ॾिस खिले कीअं थी। अॼु मूंखे तुंहिंजे अंदर जी ख़बर पई त तुंहिंजो अंदर मुंहिंजे लाइ केतिरो ठहियल आहे। ठरां पई तो लाइ मरी बि न थी। हाणे पुफी ऐं फुफड़ हिक ॿिए जा जूंडा पटींदा, असांजी जान छुटी। छोरी त ॾिस ख़ुशि थी थे पंहिंजो कद बुत ॾिस उमिरि ॾिस, ही वरी हाणे साईं असांखे वेड़ा आहे थी बिंदरी कंहिं जाइ जी। रातू खाना मूंखे सही सही ॿुधाए, जे इहा माई मितेरी खबड़ खां तलाक वठे त छा तूं हुन सां शादी कंदे? ॿियो बाक़ी ही सिर मथां बदनामी हिन माई लाइ त खई अथमि, ॻोठ वारनि जूं मयारुनि ते बि ध्यानु कोन थो ॾियां। भला जे खबड़ माईअ खे तलाक न ॾे पोइ तूं छा कंदे? खबड़ जो खून कंदुसि। ऐं उन खां पोइ बि जे माई निकाह लाइ राज़ी न थिए त पोइ माईअ खे बि खंभे खणी वेंदुसि। भला सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे यार। हा यार पिराणा, हिन माई त असुल सफ़ा होश ई ख़ता करे छॾिया। असुल हिकु पल बि हुन खां सवा न थी सघे। हिन जो मतिलब त हाणे असां टाइम सां तोखां मोकिलायूं। फिलहाल न, तूं हाणे इहा ॻाल्हि कर त मूंखे घुरायो छा जे लाइ? यार ॾातो खाना खीसा सफ़ा ख़ाली थी विया आहिनि, अहिड़ो को दाव ताड़ मिड़ी जुगाड़ थी पवे। यार सच पुछे न, मुंहिंजे खीसनि में बि नांग वेठा थी, पर यार दाव कहिड़ो सुझे ई कोन थो। यार हिकिड़े ढोर जी जांच रखी अथमि, चई त हली राति हुनखे कढी अचऊं। अरे बादशाह माण्हू, अॼुकल्ह पाथारीदार आहिनि किथे जेके माल झलनि। रोक जी ताड़ कर, रोक जी। अदा रोक माण्हू रखनि किथे था पंहिंजे घर में? सोन वग़ैरह जो को दाव कर। कयां थो ताड़, ॾींहं ॿिनि में ॿुधाईंदो मैं। कीअं सांवल खे पंहिंजे मुठ में कयां, का वाट ई नथी सुझे। जेकॾहिं कुझु ॾींहं और पंहिंजे माउ जे घर वञी रहे त पोइ भलो थी वेंदो, पर इहा त उते रहंदी ई कान। पोइ छा कयां मां छा कयां जो हूर खे कमकार खां लाचार बणाए हिकिड़ी खट ते विहारे छॾियां। को अहिड़ो कमु कयां जो हूर जी टंग बांह भॼे, तो मजबूर थी खट ते वेही रहे राजा बणिजी। पोइ मजबूर थी सांवल हर कमकार मूंखे ई चवंदो। सॼो ॾींहुं अलाए छा छा थी सोचींदी रहे, अलाए मूंखे मारण जो मंसूबो त नथी ठाहे, अलाए छा ईअं ख़ामोश ख़ामोश सोचनि में गुम आहे। छो हाणे मूंखे मोमल खां ख़ौफ़ थियण लॻो आहे? जेको हिन नमूनो अख़्तियार कयो आहे, मूंखे त मुश्किल थो लॻे त असां हिकु घर में रही सघूं थियूं। जेकॾहिं ईअं थियो त पोइ सांवल कॾहिं कंहिंखे क़बूल कंदो, कॾहिं कंहिंखे, कॾहिं कंहिंसां प्यार कंदो।
कॾहिं कंहिंखां नफ़रत कंदो। ख़ुदा तूं ई भलो कजांइ। बाक़ी हिन माई जी नियत में त अलाए छा आहे। रईस केरु केतिरो बि ग़रीब छो न हुजे पर हुनखे पंहिंजी इज़त प्यारी हूंदी आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त असां छा कयूं। रईस तव्हांखे दांत ॾिनी आहे, तव्हां हुनखे रोकींदव त हू ॾमिरजी असांजे मथां अची बीहंदो। इन करे रईस ॾातूअ खे अहिड़ी सेखत ॾियो जो असां मिसकीननि खे तंग न करे। पापा इहो ॾातू वॾो निभागो शख़्स आहे। ख़ैर मां छंड त पटियांसि थो, ख़ुदा कंदो त ॻाल्हि खे सम्झी वेंदो। पर वरी बि तव्हांजे आस पास नज़र अचे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। असां त बार बार ॿुधण लाइ तयारु आहियूं रईस, पर तव्हां हुनखे पहिरियों ई दफ़ो अहिड़ी सेखत ॾियो जो असांजे घरनि ॾांहुं रुख ई न करे। पापा मां त ॾातूअ खे बेइज़तो कंदुसि, पर असुल ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॾातूअ सां मिलबो। आख़िर हू बार बार तव्हांजे घर जा चक्कर छो थो कटे? बाबा साईं भाॼईअ में न बुरियूं नज़रूं अथसि। बाबा साईं इज़त जो सुवाल आहे, वधीक मुंहिंजी मर्ज़ी। मितेरीअ में बुरियूं नज़रूं अथसि, इहो मसलो आहे? जे इहा ॻाल्हि आहे त ॾातूअ जूं ॿई अखियूं कढी मां कान जो चलाईंदुसि। उठजे न्याणियुनि में थो नज़रो विझे। सावल बाबा चई वियो आहे त तोखे ॾाज में मां कुझु बि न आहे ॾिनो, त तूं हाणे जेको घुरंदीअ मां तोखे ॾींदसि। पर मां चयोमांसि त मां सावल खां पुछंदसि, उहो जेको चवंदो पोइ तव्हांखे ॿुधाईंदसि। हिन में मूंखां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजो पीउ आहे, जंहिं शइ जी तोखे ज़रूरत आहे हुन खां घुरी वठि। ऐं हा, बाक़ी जेको असांजो हाल आहे असां तोखे ॾींदा रहंदासीं। मूंखे पंहिंजे लाइ कुझु बि न घुरिजे। मां चाहियां थी त मां जेको वठां तुंहिंजे लाइ वठां। मूं लाइ कंहिं शइ घुरण जी ज़रूरत न आहे। मां जीअं बि आहियां पंहिंजी हालत ते ख़ुशि आहियां। पर मां चाहियां थी। जी हेॾां अच। मुंहिंजे लाइ कपिड़ा इस्त्री करे छॾियो। तुंहिंजो हिकु वॻो त इस्त्री थियल आहे, जेकॾहिं मटाई त खणी ॾियां। ॿ वॻा ॿिया बि इस्त्री करे छॾियो। कुझु ॾींहं मूंखे कम जे लाइ वञिणो आहे। काॾे ॿाहिरि पिया वञो छा? हा। काॾे वेंदव? तोखे ॿुधाइण लाज़मी न आहे, जेको चयो त मां उहो कर। ठीकु आहे, मां करे छॾींदसि। हाणे सावल इलाही चिड़चिड़ो थी वियो आहे। पोइ अजायूं ॻाल्हियूं करे हुनखे तंग न कंदी कर न। न मूं वल मां सावल खे कॾहिं बि बेज़ार न आहे कयो। काॾे वेंदे, छो वेंदे, छा लाइ वेंदे, इन्हनि अजायनि सवालनि जे करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हा, मां ग़लति आहियां, सही थी चई। हाणे मूंखे अहिड़ा सवाल करण न घुरिजनि। हा, तूं छा मसलो आहे तोसां? छो ग़रीबनि खे परेशान करणु शुरू कयो अथई? बाबा बचल कान, पर मां त कंहिंखे परेशान न आहे कयो। बाबा जे तव्हां कंहिंखे परेशान न कयो आहे त पोइ इहो लीमो खबर चरिया थिया आहिनि जो हिते जो ताक़त हेठि वेही रहिया आहिनि रुना आहिनि। बाबा साईं एॾो वॾो मसलो कोन्हे को, उन्हनि अजायो दाऊं कयो। बाबा हू तव्हां खणी आया त फिरियो फिरियो असांजे दर ते बीठो आहे ऐं हाणे त ॻाल्हि वधी वई आहे, असांजे घर में घिरी पियो आहे अंदरि। बाबा साईं उहो रोल जॻह पियो खपाए, उहा ॾिसण वियोसि। उन्हनि हरूभरू तव्हांजा अची कन भरिया आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं बुरो लॻो आहे त जीअं तव्हां चओ। बाबा मां मञा थो त तूं जॻह ॾिसण वए हैं, पर का त शरारत कई अथई न। बाबा साईं लीमो ऐं ख़बर त आहिनि ई शैतान माण्हू, तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते एतबार कयो। हा साईं, हो शैतान आहिनि या तव्हां ॿिन्ही जे ख़िलाफ़ रड़ियूं कयूं अथऊं इन करे ख़राब आहिनि? बाबा साईं जेकॾहिं उन्हनि खे ॾुखियो लॻो आहे त ॿीहर उन्हनि जे दर ते कोन ईंदासीं। बाबा कुझु बि आहे, पर ॿीहर तव्हां मिलणु न घुरिजे, सम्झी वई न? जी बाबा, इंशाल्लाह तव्हांखे
ये तव्हां न मिलंदी उत पिराणा अदला तू खाना मूं तो तोखे झलियो तू बदनाम कंदे पर तू मुड़िया ही कोन पिराणा इन्हनि जी खल पुठी तां त माल आई मुड़ यार हाणे तूं ई मुड़ जे ॿीहर बचल खाना वटि दां खणी विया त पोइ तूं छा थो सम्झी त बचल खाना असांखे छॾींदो हाणे हिन लीमे जी ख़बर जी दां ते बचल खान असांखे फाई कोन चाढ़ींदो वधि में वधि गरम थींदो न उनखे मुंहुं ॾेई वेंदुसि बाक़ी हिन लीमे जी ख़बर खे हाणे कोन छॾींदुसि चइबो त लीमे जी ख़बर खे तूं सट को ॾियण खां मुड़ंदे न कुझु बि थी पए पिराणा हाणे हिन माई मितेरी खे नाहे छॾिणो हिन लाइ जेकॾहिं ख़बर जो खून करणो पियो न उहो बि कंदुसि फकीरियाणी अॼु हिन छोरे ऐं छोरीअ जे मथां अहिड़ो को फीणू या मंत्र पढ़ अॼु सॼो ॾींहुं हे चुप में रह बाक़ी अॼु मूंखे अहिड़ो मथे में सूर आहे अहिड़ो मथे में सूर आहे जो हिननि जी किरकिर ॿुधण जी मुंहुं में साप कान्हे हा बाबा असांजी किरकिर सां तोखे मथे में सूर थो पए बाक़ी तो जेकी एॾी क्रोध कई आहे उन सां मथे में सूर नथो पवे उन सां तुंहिंजी सिहत थी ठहे हिन थोरो वेझो हुजी अहिड़ो चंपो ठोकिया मूंखे पहिरीं ख़बर आई बाबा मूंखे पहिरीं ख़बर आई त तूं मुंहिंजे मग़ज़ में किलियूं ठोकींदे को न मुड़ंदे इन करे तोखे मां पहिरीं इलाज कया बाबा आऊं चवां थी तूं हाणे बस कर तूं इन्हनि जे साम्हूं इलाज करी मिंथियूं करी ओ गीसियूं बि पाईंदे न पोइ बि इन्हनि खे चुप कोन ईंदी ही पंहिंजी बड़बड़ में लॻा पिया हूंदा पुफी असां त माठ हूंदा आहियूं पहिरां छिणक त तूं खाईंदी आहीं तुंहिंजी पुफी चूचड़ी ॿारींदी आहे ऐं तूं वरी हुनखे फूका ॾेई वरी बभड़ो कंदी ऐं बाबा तूं इन बाहि ते पाणी बजाए पेट्रोल हारींदो आहीं उहा बाहि बभड़ मजा मच थी वेंदी आहे ईअं न तॾहिं त हिन घर मां क्रोध ख़तम ई नथो थिए हल बा ये समूरा कम असांजा हा बाक़ी कहिड़ो कमु रहियो आहे मूंखे इहो ॿुधाए तूं कहिड़ो कमु कंदे छोरो सॼो ॾींहुं वेठो तो छोरीअ जे कन में फूकूं ॾे मथां तूं अमीर खां घटि थी आई मुक़ाबलो सिर्फ़ु बराबर जो हुजे फुफड़ तोखे मथे में सूर आहे पोइ बि माठ करे नथो वेहीं तव्हां हिनखे चुंगू ॾियण छॾींदो न पोइ त ही बि माठ करे वेही रहंदो तव्हां चुप त कयो बल्ले हाणे फुफड़ वरी तुंहिंजे लाइ वीचारो थी वियो बस कर छोरे आऊं चवां थी घणो टीको न कर कुझु चवांसि नथी त आकड़नी थी वञे अमा नेठ विञाई न होश न कर बा न कर हिन माई खे होश मां न कढी त उहे बि होश मां निख्तल आहे न इहे ई हवा उन में पई उॾामे मूंखे त डप आहे किथे भोलड़ी वांगुरु निम ते न चढ़ी वेहे हा भागी छोरी असांखे ओ निड़ी मां झलियो वेठी आहे सुभाणे ॾिसजां तोखे बि निड़ी मां झलींदी रईस बचल खान खे दां ॾेई आवां रईस बचल खान चए पियो त इहो पंहिंजो ॾातू कोन मणंदो ॾाढो ॾिंगो आहे हाणे बस ॿुधाई रिढ जॾहिं बचल खान हिन ॾातू खे नथो रोके सघे त ॿियो केरु रोकींदो ॾातू खे मां थो चवां त तव्हां ही घराणे छॾो तव्हां वञी कंहिं ॿी जात रहो किथे इहा तुंहिंजी चाल त नाहे असांखां घर ख़ाली कराइण जी भाॼाई इहा पक सम्झ त रोलूअ जी चाल आहे ॾातूअ खे रोलूअ हिते पाण ई घुरायो आहे कमी छा थो चरियो थो ई छा दाव तूं तव्हां कयो ॾातू खे वठी तव्हां चो लखनि जूं ॻाल्हियूं बि तव्हां कयो इल्ज़ाम मुंहिंजे मथां छो रोलू घर त तुंहिंजो आहे न तूं ॾातू खे हेॾा अचण न ॾे असां त किराएदार आहियूं को असांजी थोरी मञंदो तुंहिंजी मञंदो मतेरी हिन घर में त तुंहिंजो हुकुम हलंदो आहे न मुंहिंजे मथां बि तुंहिंजो हुकुम अली में ख़बर ते बि तुंहिंजो हुकुम त पोइ न ॾातू ते तुंहिंजो हुकुम छो थो हले अकुल कर अकुल रोलू तूं हे मितेरीअ खे कहिड़ियूं तो सलाहूं ॾी बाबा सुठो ॻाल्हि आहे जॾहिं घर जा मर्द खां कुझु न थींदो त मर्दाणा कम पोइ ज़ाइफूं कंदियूं न पोइ छा तूं मर्द नाहीं रोलू मां मर्द त आहियां छो न पर तुंहिंजो मर्द त न आहियां न मां तुंहिंजो मर्द हुजां यकीन कर मतेरी हिन ॾातू जा ॾंद खटा कहिड़ा जो वेही दुनिया ॾिठी
इहा त पुट मूंखे बि ख़बर आहे तूं केतिरो मुड़ुस माण्हू आहीं। अरे चई छा तो यो मूंखे चीलिंग न कर, मूंखे चीलिंग क्यों थई न, जेकर मुंहिंजे दिमाग़ ते चढ़ियो थी न गैरत त हिते बि हाणे आंधो कंदो सबके। भले असाना खैर कर, जे गैरत करणी थी न त वञी हुन ॾातूअ ते कर, पोइ तोखे मुड़ुस माण्हू सम्झंदुसाऊं। हाँ आमद तेरी यो ॻाल्हि आहे त पोइ गैरत जो गोरी खावां। ख़बर आहे रोलू सभिनि खे त तूं केतिरो गैरती आहीं। असुल मूंखे अहिड़ी थी कावड़ अचे। बस असल मूंखे अहिड़ी थी कावड़ अचे, ख़बर आहे तुंहिंजी कावड़ जी। ऐं तूं बि ॻाल्हि ॿुध, तोखे मां तॾहिं मञंदसि जॾहिं ॾातो हिन घर में अचणु बंदि कंदो। जेकॾहिं इहो ॻाल्हि आहे न मतरी, अॼु मां तो बता संदरो हिन ॾातू सां मुक़ाबिलो मां कंदसि। तूं छा थी सम्झे मतरी, तुंहिंजे लाइ मां देव भला कुता बिला सभु मारींदसि। अदा ख़बर मूंखे सच में अहिड़ी थी कावड़ अचे जो रंदो हणी हिन जो मुंहुं ई फिराए विझां। सोभारे जी ज़बान ते को बि भरोसो नथो करे सघिजे, छो त हुन जी नियत कॾहिं बि साफ़ न आहे रही। हू सुबुह ते हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे, शाम ते वरी ॿी ॻाल्हि कंदो। साईं सोभारो कॾहिं बि बचल खान खां फिटाईंदो कोन। इहो त मां बि ॾिसां थो, पर जेकॾहिं बचल खां पलांद वठणो हुयुसि त पोइ असां सां ठाह छो कई? बतारा सोभारो तव्हां खां जान छॾाइण थो चाहे, पर करम खान खां जान छॾाइण ॾाढो ॾुखियो आहे। उन जो मिसाल हिकु धुबण जी आहे। जेको बि माण्हू उन धुबण में हिकु दफ़ो किरियो, उहो जेतिरो फथ कंदो ओतिरो ई फासंदो। सोभारो तव्हांजा सभु राज़ ॼाणे थो रहेसि। जेकर बचल खान सां मिली वियो न त तव्हांजे लाइ मसला पैदा कंदो। सोभारे खे मूं अञा ताईं ज़िंदा इन करे छॾियो आहे जो हू पाण खे मुंहिंजो सॼण सॾाईंदो थो अचे, पोइ उन खे मारण इहा सोभारे सां नाइंसाफ़ी हूंदी। जंहिं ॾींहुं बि सोभारो मुंहिंजो दुश्मन थी मुंहिंजे साम्हूं आयो न, उन ॾींहुं सोभारे जी निड़ीअ ते रखंदुसि लत, खुरड़ी हणण कोन ॾींदोमांसि। सोभारो एतिरो मोतबर कोन्हे जो करम खान जे कहर खां बची वञी बचल वटि पनाह वठे। सोभारे जी भलाई इन्हे में आहे त करम खान जी छांव में रहे ऐं करम खान जी खिदमत कंदो रहे, न त ॿी सूरत में सोभारे जो मौत पक्को आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।